कश्मीर लागोकोट गुलाम हैदर खोसो में रात जो देर सां नामालूम चोरनि अब्दुल ख़ालिक खोसो जे घर में दाख़िल थी चोरी जी कोशिश कई त घरधणी जे सुजाग थियण ते मज़ामत करण ते चोरनि हथियारनि जा मुंहुं खोले छॾिया। फायरिंग के नतीजे में गोलियूं लॻण सबबि घरधणी अब्दुल ख़ालिक खोसो थॾे ते क़तल थी वियो, जॾहिं त ॿ औरतूं सख़्तु ज़ख़्मी थी पियूं। ओॾां चोर फायरिंग कंदा फरार थी विया। अहिड़ो इतलाउ पुलिस खे ॾिनो वियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो। लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो। लाश घर पहुचण ते कोराम मची वियो, जॾहिं त वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे। होॾां SSP कश्मीर कंदकोट मोहम्मद मुराद गांगरो जी हिदायतुनि ते ज़िले कश्मीर जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस नफ़री जो करमपुर जे जमाल वारे इलाइक़े में जाफ़री गैंग ख़िलाफ़ पुलिस मूजिबि पुलिस ऑपरेशन दौरान घुर्बल जवाबदार अली मदद उर्फ़ बदलू जाफ़री मारिजी वियो। पुलिस मूजिबि मारिजी वियल ॾुआरी मथां मुख़्तलिफ़ थाणनि ते केतिरा केस दाख़िल थियल आहिनि। ओॾां SSP कश्मीर कंदकोट जो चवणु हो त ॾुआरियुनि जे ख़ात्मे ताईं ऑपरेशन जारी रहंदो।